अलाह ताला फरमाए थो त असांजो काइनात जे मथां कब्ज़ो आहे। जेके बाना आहिनि जहान में उन्हनि सभिनी ते रब तबारक व तआला जो ग़लबो आहे। वल क़ाहिर फौक़ इबादिह। उन खां पोइ युरसिल अलैकुम हाफ़िज़ा, निगहबान बि सभिनी जे मथां मुक़ररु थियल आहिनि फ़रिश्ता, अमलनि ते नज़र कनि था। जहिड़ो जहिड़ो जंहिंजो अमल आहे उहो लिखंदा वञनि। पोइ इहो हिकिड़ो दफ़्तर ठही थो वञे हर हिक जे लाइ। उहो हली बंदि थींदो उन ॾींहुं हिन खे वफ़ात ईंदी। हता इज़ा जा अहदकुमुल मौत, जॾहिं मौत अची वियो तवफ़त रुसुलुना, असांजा रसूल हुनखे कब्ज़ करण ईंदा। क़ासिद अल्लाह तबारक व तआला जा अचे हुनखे वेझा थींदा। जेतिरा दम हूंदसि, जेतिरो दुनिया में रहण जो वक़्तु हूंदुसि, ओतिरो हुनजो इंतज़ारु कंदा तव्हांजो उहो मौक़ो अचे। पोइ जॾहिं वक़्तु ईंदो त रूह हुनजो कब्ज़ो थी वेंदो। रूह कब्ज़ थींदो, इज़राइल अलैहिस्सलाम उहो रूह कढे थो, पोइ ॾिए थो ॿियनि मलाइकनि खे। ॿ पार्टियूं अचनि थियूं। हिकिड़ा जहन्नम जा कथा खणी था अचनि, ॿिया रेशम जा रूमाल ख़ुशबूदार जन्नत जा सुहिणी सूरतुनि सां। हू बस पोइ इन्हनि ॿिनि पार्टियुनि खे परे विहारियो थो वञे। पोइ जॾहिं रूह कढे थो, सॾु थो करे हिकिड़ी जमात खे त अचो। इहो फ़ैसिलो उन वक़्तु थिए थो रूह जे निकिरण सां। रिवायत में अचे थो त क़तादो हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो, उनजो भाणेजो हुयो कुझु ईअं बाग़ी क़िस्म जो, पर अॻियां जेके बाग़ी आहे उन दौर जा असां जहिड़नि अॼु कनि साल खां त वरी बि चङा। हा, छो त उन्हनि में वॾी हिमत हुई, वॾो इरादो हो। नूरानी दौर खे वेझा, हज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दौर हो नूरानी। क़ुरान पाक ताज़ो रूए ज़मीन ते लथल, साहबा किराम जा क़ल्ब ऐं दिलियूं जिन खे जन्नत जूं बिशारतूं रूबरू मिलियल क़िस्म जे दौर जो हिकिड़ो वक़्तु जेको गुज़रियो आहे, हे उनखे वेझा। उहे रंज हूंदो हुन खां, पंहिंजे छोकिरनि खे माण्हू रंजंदा आहिनि ग़लतियुनि जे करे। पोइ हे बीमार थी पियो, पोइ पोएं वक़्त में वञी थियो, किन चयोसि त हाणे इहो बि तव्हांजो ॿारु हो, वञोसि ॾिसोसि वञी त ॿ पुरसी कयो, इहा बि सुनत आहे, जहिड़ो आहे तहिड़ो हला जुबान। पोइ मिड़े मन जे चवण ते आयो, अचे वेठुसि बरसां से रंधे कोन वेंदी। पंहिंजे हाल में अलाह ॾे मुतवजो थियो। हाणे हिन जे साह कढण जो वक़्तु वेझो, हिनखे मलाइकनि ॾेखारी ॾिनी हिन बुज़ुर्ग खे। हिकिड़ो सिरांदनि खां वेठो आहे, हिकिड़ा ॿ पेरांदीअ खां अचे, हिकिड़ो हिकिड़े पेर खां ॿिए पेर खां वेठो आहे। चवनि थो त ॾिसोसि त अथसि का ईमान जी ख़ुशबू। हुननि बि आङुरियूं, पोइ साईं तरियूं, पोइ पेर, पोइ टंगूं, पोइ गोॾड़ा सिंघंदा अचनि, हिकिड़ो हिकिड़े पासे खां ॿिए पासे सिंघंदो 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 मथे जी चोटीअ ताईं आया। हे वेठो ॾिसे, पंहिंजे हुन हाल में हुजे, ॾिसी परे थी चयोसि कान्हे क़बूल। हाणे फ़ैसिलो थियणो आहे त रूह कंहिंखे ॾिजे, पार्टियूं त ॿ हुयूं न। इज़राइल अलैहिस्सलाम चए पियो ॾिसो आहे ख़ुशबू त कोन्हे खे ॾियूं, अञा साह निकितो कोन्हे, पर हाणे निकिरण में त आहे। लम्होल बसर आहे, कीअं थींदो बल्ब कीअं सम्झंदो आहे, हिन खां बि तकिड़ो। पोइ थी त पोइ मतां तव्हां ग़लती कंदा आहियो, मां ॾिसां। वरी साईं हिन सिंघणु शुरू कयो, इज़राइल अलैहिस्सलाम पाण सिंघंदो 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 जॾहिं वात वटि मुंहं वटि आयो त उते अची ऐं हुनजे ज़ुबान खे सिंघणु लॻो। ज़ुबान सिंघी हुननि खे पिशेमान कीअं करे, तुंहिंजी ज़ुबान में बाबा ईमान जी अलाह जे नाले जी ख़ुशबू आहे न, तव्हां त कुझु कोन्हे।
चयोसीं कीअं? चई त हा हिते ॾिसो अमलनामे में इंताके जे शहर में काफ़रनि कयो हो बलो मुस्लमाननि ते, उते अलाह अकबर करे ज़रब हणी निकितो हो काफ़रनि जे पुठियां, उहा ख़ुशबू ज़ुबान में अथसि की न? अलाह जो नालो एॾी वॾी शइ आहे। अलाह त फरमाए सिबगतुल्लाह, अलाह जो रंग, अमन अहसन मिन अल्लाह सिबगा, अलाह जे रंग खां वधीक ॿियो कंहिंजो रंग आहे? लॻी वियो त न धोपंदो न लहंदो न पुराणो थींदो। मुंहिंजो अज़ीज़ अलाह जो नालो वॾी शइ आहे, रब जो नालो वठणु घुरिजे। अलाह ताला क़ुर पाक में हुकुम कयो आहे, जीअं निमाज़ जो हुकुम कयो आहे, रोज़े जो हुकुम कयो आहे, इंसाफ़ अदल जो हुकुम कयो आहे, तीअं ज़िक्र जो बि हुकुम कयो आहे। दुआ करे अलाह ताला असांखे ज़िक्र नसीब फरमाए। फरमाए थो त असां मोकिलींदा आहियूं अमलनि ते ॾिसंदड़ मलाइक जेके चौकीदार हूंदा आहिनि, पोइ जहिड़ो अमल कंदा वेंदा लिखंदा वेंदा। हो जॾहिं मौत आयो असांजा कासिद ईंदा, उहे कोताही कोन कंदा आहिनि। मां तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधाई इन लाइ त इज़राइल अलैहिस्सलाम कोताही न कई, पोइ चङनि जो रूह कढियऊं, पोइ इशारो ॾिनई हुननि खे त ख़ुशबूदार जेके हुया रेशम जा वॻा खणी आया, रूमाल सुहिणियुनि शकिलनि वारा कढी खणी उन्हनि खे ॾिनई, उन्हनि खे वेड़े आसमान ते मथे खणी लॻा। पोइ जॾहिं वेंदो आहे मथे रूह, पोइ उते दरवाज़ो खड़काईंदा आहिनि आसमान जो, चवंदा आहिनि बाबा केरु ॾिसी फलां, पोइ खोलींदा आहिनि दर। मलाइकनि खे बि मथे वञण जी मोकल इहे कान्हे जेसिताईं दर खुले। दर ॿेड़े क़िस्म जा आहिनि, अलाह खे ॼाणे त कहिड़ा आहिनि दर। पोइ दर जॾहिं खुली वेंदो त ख़ुशबू थी वेंदी, चवंदा त मरहबा बिल अब्द सालिह, अने मरहबा वाह जो मुड़ुसु यार ख़ुशबू अथसि। हिकिड़े आसमान मां साईं त ॿिए आसमान जो दर खुलंदो, टे जो दर खुलंदो, चौथे पंजे छहें सते जो दर खुलंदो, पोइ उते आला इलीयन में ईंदसि। उहो तबिको आहे हिकिड़ो अर्श जे हेठि, अमा अदरा कमा इलीयून, ऐं नबी तोखे ख़बर आहे त इलीयन छा आहे? किताबुन मरक़ूम यशहदुहुल मुक़र्रबून, वॾो हिकिड़ो दफ़्तर आहे जिते मुक़रब माना हाज़िर थींदा आहिनि, उन्हनि जा रूह हुते। पोइ जेकॾहिं ख़राबु रूह हूंदो त उन रूह खे इज़राइल अलैहिस्सलाम कढी इशारो ॾींदो खाॿे पासे वारनि खे, कोई कथा जहनम जा बदूअ रखणी ईंदा, त उन्हनि में खणी वेठियूं वेंदसि मथे आसमान ते, दर न खुलंदो। साॼे पासे वेंदसि दर न खुलंदो, खाॿे वेंदसि दर पतंदा घुमाईंदा। अलाह ताला तो फरमाए त तेसि ताईं हे दाख़िल न थींदो, ला यदखुलुल जन्नत हता यलिजल जमल फी समिल ख़ियाल, इहो ईअं त दाख़िल कोन थींदो, उठ मूं घिरे पोइ इहो जन्नत में वञी। ला तुफ़तहु लहू अबवाब समावात, आसमान जा दरवाज़ा न खुलंदा, इन करे न खुलंदा। पोइ मोटाए अचे सिजीन में हणंदसि, सिजीन जहन्नम जो हिकिड़ो हेठि में हेठि तबिको आहे, उते ॾोहारनि जा रूह रहंदा आहिनि, उते फिटकी हलाए वेंदी। अलाह ताला तव्हांखे असांखे सारी उम्मत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम